रबी अली के माफ़ कयो यार। न्याणी आ कोई आए दुबई में जवान जो मुझे नाले ते रबी अली के मथे में अजरक विझे कसम तो मां जो आए कोई जवान न्याणी आ। बहरहाल न्याणी का खता थी आ तो उनके दरगुज़र कयो के न्याणी के तज़लील ऐं ज़लील करण का को फ़ाइदो कोन्हे। रबी अली आ एक्टर आ, गुनाह जा कम करे थी। अल्लाह उनके हिक न हिक ॾींहुं पंहिंजे इन गुनाहनि जी लॼ ॾींदो, शर्म ईंदसि। खुदा जो कसम शर्म ईंदो उनखे। न्याणी खे ख्वार कंदो, उहा न्याणी पटड़ी त लही वेंदी। अरे बाबा मुड़सनि जो कमु आहे दरगुज़र कनि, कंहिं न्याणी खे ख्वार करण खां। खुदा जो कसम तव्हां बि न्याणियुनि वारा आहियो। जंहिं बि वीडियो रखिया आहिनि मां ज़ुबैर तव्हांखे पैगाम थो ॾियां, मदीने वारे साईं जे सदके डिलीट कयो। मदीने वारे साईं खे मञो था न, डिलीट कयो। न्याणी आहे, बहरहाल जेकॾहिं तव्हां उन्हनि खे इज़त नथा ॾेई सघो त उन्हनि जी बेइज़ती बि न कयो, उन्हनि खे ख्वार बि न कयो। लाइकिन जी का अहमियत कोन्हे का। लाइकिन जे करे कंहिं यार न्याणी उहा करे कुझु बि न सघंदी। न्याणी करे कुझु बि न सघंदी। जेकॾहिं तव्हां हेॾा मर्द बहादुर थी, मुड़ुस माण्हू थी करे तव्हां न्याणियुनि ते तनक़ीद कयो, ख्वार कयो न्याणियुनि खे, पोइ हिन में तव्हांजी इज़त आहे। नाला वठी कंहिंखे ख्वार न कबो अल्लाह जे वास्ते। दरगुज़र बि कयो, माफ़ कयो। सिंधी असां हिक ॿिए सां रुगो वेहण में पूरा आहियूं। दुनिया अलाए किथे पहुती आहे, रुगो असां हिक ॿिए ते तनक़ीद ते पूरा आहियूं। बसि लाइकिन जे करे, हिक ॿिए खे वणाइण जे करे, बसि न्याणी हुजे मर्द हुजे पिया ज़लील ऐं ख्वार कयूं। इहे ग़ैरतुनि जा कम न आहिनि, इहे बेग़ैरतनि जा कम आहिनि। ख़ुदा जे वास्ते अल्लाह जे वास्ते अहिड़ा कम न कयो जो कंहिंजी दिलि आज़ारी थिए। तव्हांखे तनक़ीद करणी आहे, अचो मुते कयो जंहिंजा हौसला बुलंद आहिनि। उन्हनि ते न कयो जेके वीचारा डिप्रेशन में हलिया वञनि, सोचनि में हलिया वञनि। कंहिंजा दुश्मन बि हूंदा, कंहिंजा मुनाफ़िक़ बि हूंदा। इहा तव्हां उन्हनि जी दिलियूं था आज़ारी कयो। हर कोई वीडियो ठाहे त रुबी अली रुबी अली रुबी अली रुबी अली। छा कयो आहे रुबी अली? कंहिंखे बूत में थुक त कोन्हे। ई आहे जीअं रुबी अली जी थुक कंहिंखे लॻी आहे त हेॾे अचे अलाह जो कसम आहे मां त साफ़ कयासि। अल्लाह जे वास्ते न्याणियुनि खे ख्वार करण खां बेहतर ॾिसो। रुबी अली मुंहिंजी कुझु बि न लॻे, पर सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारी न्याणी आहे, सिंधी त ॻाल्हाए थी। हुनजो कहिड़ो बि किरदारु आहे, तव्हांजो कहिड़ो किरदारनि सां कमु वञे। के न्याणी खे इज़त न ॾियो त न ॾियो, पर हुनखे ख्वार त न कयो, ज़लील त न कयो। मुहम्मद जी मेड़ थो ॾियांव, जंहिं बि वीडिया रखिया आहिनि अल्लाह जे रसूल जे वास्ते वीडिया डिलीट कयो। हे रमज़ान जो भलारो महीनो आहे, कंहिंजी दिलियूं आज़ारियूं न कयो। 4 ॾींहं जे लाइ ज़िंदगीअ में आया आहियो, 4 ॾींहं जे लाइ दुनिया में आया आहियो। इज़त जो वक़्तु गुज़ारियो। हर कोई न्याणियुनि वारो अल्लाह तव्हांखे बि भेनरियूं ॾिनियूं, तव्हांखे बि न्याणियूं ॾिनियूं। बसि रुबी अली अब न्याणियुनि खां ख़ता थी आहे। छा करे न्याणी ताज़ा पुॼी पवंदी? मुड़ुसनि जो बहादुरनि जो कमाइनि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करे, प्यार जी ॿोली बि इस्तेमालु करे। प्यार जी ॿोली सां इंसानु कुसिजी वेंदो आहे। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी दादागिरी ऐं धमकियूं, इहे सभिनी खे ख़बर आहे। तव्हां केतिरा जवान केतिरा मुड़ुस आहियो, सभिनी खे ख़बर आहे। अल्लाह जे वास्ते अल्लाह जे रसूल जी मेड़ थो ॾियांव। जंहिं बि वीडियो रुबी अली जे लाइ रखियो आहे अल्लाह जी मेड़ थो ॾियांव, डिलीट कयो। पंहिंजी सिंध जी ॿोली ॻाल्हाइण वारी न्याणी आहे न, केर बि आहे, उनजो किरदारु कीअं बि आहे, कहिड़े बि मन हिकिड़ो ग़लति कमनि में फाथल आहे, उन में तव्हांजो को दख़ल अंदाज़ न आहे। हर कोई ॾिसो न गुनाहगार आहे, हर कोई ऐबदार आहे। को खीर जो धोतल कोन्हे को, हर कोई ख़तागार आहे। तव्हां बि गुनाहगार हूंदो। बहरहाल कंहिं न्याणी खे तज़लील आहे ज़लील, साबिर मौलाइल साबिर ग़रीब हिकिड़ो मिसकीन वीचारो, चलो ठीकु आहे। हुनजी कहिड़ी बि हरकतियूं बेहयाई था फैलाइनि, अलाह उन्हनि खे उहो सज़ा ॾींदो। इहे बेहयाई फैलाइण वारा अल्लाह जी इज़त जो कसम दिली सुकूननि में न हूंदा आहिनि। बसि किन सां इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, किन सां दुश्मनी हूंदियूं आहिनि, किन सां जेके मुनाफ़िक़त करण वारा हूंदा आहिनि उन्हनि खे जलाइण जे लाइ इहे वीचारा रस्ता अख़्तियार कंदा आहिनि। कोई ॼाणी वाणी बेहयाई न फैलाईंदो आहे। मां रुबी अली खे बि चवां थो, न्याणी आहे, सिंध जी न्याणी आहे, सिंध जी इज़त आहे। तूं पंहिंजो लिबास में ऐं पंहिंजो हिकिड़ो, मूंखे अलाह यकीन कराइण मां तोखे छा चवां, समझदार आहे। मौला तोखे सलामत रखे। बाक़ी जिन बि मर्दनि तो ते तनक़ीद कई आहे, तो ते हिकिड़ो उछल ॻाल्हाए, उछलनि ते ॻाल्हायो आहे, तूं बि उन्हनि खे माफ़ करे छॾिजे। अलाह कंदो जिन तुंहिंजे लाइ वीडियो रखिया आहिनि इंशाअल्लाह असली ऐं नसली हूंदा त इहे वीडियो डिलीट कंदा इंशाअल्लाह। ऐं ॿुधी ॻाल्हि ॿुधो,
प्यार जी ॿोली इस्तेमालु कयो, मोहबत ई फैलायो ख़ुदा जे वास्ते। मोहबत ई फैलाईंदो त अगलनि जी दिलनि में एहसास वेंदो, एहसास। नफ़रत न फैलायो, नफ़रतनि में नस्ल ख़राब थींदा, नस्ल। रुबी अली के जंहिं मथे में अजरक विधो न, मुंहिंजो वाइदो आहे मुड़ुसण वाइदो आहे। मां अल्लाह जी इज़त जो कसम थो खणी ॻाल्हि ॿुधायां, मां मदीने वारे सरकार या रसूल अल्लाह जे रोज़े में वञी ख़ासि उन जे हक़ में दुआ कयां। मां लालच नथो ॾियां, उन जे मथां जॾहिं अजरक पवंदो न, उनखे अजरक विझण वक़्तु इहो चइजाए त मदीने वारे साईं जो तोहफ़ो अथई। शायदि ॾिसो न, जेके तव्हांजी नज़रनि में ख़राब औरतुनि न, उन्हनि जे मथे में अजरक विझो, अजरक विझी थोरो उन्हनि खे यादि ॾियारायो त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जो तोहफ़ो अथई, या मदीने वारे सोणे सरकार जो तोहफ़ो अथई। उनखे इहो न ॿुधाए शेख ज़ुबैर विधो अथई, न, चओ मदीने वारे साईं सोणे सरदार या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तोहफ़ो अथई। मूंखे वॾी ख़ुशी थी। जेके न्याणियूं तव्हांखे ख़राब नज़र अचनि न, उन्हनि जे मथे में पर्दा विझो, पर्दा रखो, रवा रखो, अजरक विझो, ताकि उन्हनि न्याणियुनि खे पंहिंजी कई ग़लतियुनि ऐं कई हरकतुनि ते एहसास थिए। आज़माए ॾिसो, ख़राब इंसान खे ख़राब कंदो, उहो सिधो न थींदो, उहो नस्ल ख़राब कंदो वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, नाराज़ न थी, हर इंसान खे हौसलो खपे, तनक़ीद न, हौसला। अगरि कंहिंखे तव्हां हौसलो नथा ॾेई सघो न ॾियो, उन्हनि खे तव्हांजे हौसलनि जी परवाह बि न आहे। पर रब जे वास्ते किन खे तज़लील बि न कयो। कंहिंजी दिलि आज़ारी करणु भला तव्हांखे मज़ो ईंदो, कंहिंजी दिलनि ते खंजर हणणु तव्हांखे मज़ो ईंदो। लाइकिन जे करे बीजा हिकिड़ो मिनट गोपू कढां। लाइकिन जे करे रब जी खलकियल इंसाननि खे तज़लील न कयो, न कयो, न कयो। कंहिंखे तव्हां ॾेई त नथा सघो, पर ॾुखायो बि न। हर इंसान खां अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम हिसाब वठंदो, तव्हांजा वॾा न वठंदा। हर कोई गुनाहगार आ, हर कोई इबदार आ, हर कोई ख़तागार आ। भली ख़ुदा जे वास्ते, रब जे वास्ते किन ते तनक़ीद न कयो। हिकु ॾिस न, असांजा नाजाइज़ फ़ाइदा ग़ैर था वठनि, जेके तव्हांखे कुझु नथा सम्झनि। कराची सूबा बनेगा, मुंहं में तव्हांखे थुकूं हणी था चवनि, ख़ुदा जो कसम। इहो ग़ैरनि खे तव्हां रस्ता था ॾियो, ग़ैरनि खे। रुगो टोपिन अजरकनि जा ॾींहं मल्हाइण जा आदी आहियो, किन सां हमदर्दी बि था कयो। मां छो न पाईंदो आहियां टोपी अजरक, छो न पाईंदो आहियां ख़बर अथई? छो त असां हक़ीक़ी मोहबत हिक ॿिए सां करण वारा न आहियूं। असां टाप जा मुनाफ़िक हरामी आहियूं। रुगो टोपियूं पाइण ईंदियूं, अजरक पाइण ईंदा। भले तनक़ीद कयो, वीडियो ठाहिया, मूंखे ग़लती गारियूं ॾियो, मूंखे गंदियूं। रुगो टोपियूं जेका चवंदा न, टोपी न पढ़ाए, टोपी न पढ़ाए, इहे टोपी जेके पायो था, इहे टोपियूं था पढ़ायो था। टोपियुनि पाइण जो मक़सदु छा आहे? हिक ॿिए जी इज़त करणु, हिक ॿिए सां प्यारु करणु, हिक ॿिए सां मोहबत करणु, अदब इख़लाक़ जे तौरु पेश अचणु। तव्हांजी इन हरकतुनि जे करे कबीला जहिड़ा जॾहिं शिदत सां था थियनि, त उहे वीचारा हिक ॿिए खे मारनि था, नस्ल था तबाह कनि, मायूं औरतूं था बेवा कनि। मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो भरंदो ॻाल्हि ॿुधायां, अजरक तेसिताणी न पाईंदमि जॾहिं हक़ीक़त में सिंधियुनि में पाण में हिक ॿिए सां मोहबत न थींदी। बरोचिकी ॻाल्हाइण वारो बि सिंधी आहे, सिंध में तो रहे, सिंध मादरी ज़बान अचेसि थी, सिंधी आहे। जेको सिंध धरती ते रही करे सिंध सां वफ़ा न करे त उहो मुनाफ़िक हरामी आहे न। भली ख़ुदा जे वास्ते मोहबतियूं फैलायो। इहे अजरक, इहे टोपियूं पोइ मज़ो ॾींदियूं। रब कंदो छल, मां तेसिताणी इहे टोपियूं अजरक न पाईंदमि जेसिताणी सिंध जी हक़ीक़त में हिक ॿिए सां मोहबत सिंधियुनि में न हूंदी।
रुगो तनक़ीद ते लथा आहियो, बसि तनक़ीद। हिकु तव्हां न पुलिस खां इंसाफ़ वठी सघो, न हुकूमत खां इंसाफ़ वठी सघो, न तव्हां पंहिंजे घरनि जा मसइला हल करे सघो। तव्हांजे घरनि जा मसइला बि वॾेरा हल कनि, पाड़े वारा हल कनि, ॿिया ग़ैर हल कनि, पोइ तनक़ीद ते लहो था। घड़ी घड़ी गोबो थो अचे। बहरहाल रब जे वास्ते, अल्लाह जे वास्ते हिक ॿिए सां मोहबत कयो, प्यार कयो, अदब एहतराम इख़लाक़ सां पेश अचो। 4 ॾींहं जे लाइ दुनिया, केतिरा आया वीचारा मरी विया, कब्रनि में हॾा थी विया, कब्रनि ते इंसान दुआ फातिह करण जे लाइ वञनि कोन था, कुता था कब्रनि ते मुटण वञनि। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांजे घर वारनि जे मथां रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह तव्हांजी रोज़ियुनि में बरकत विझे। अल्लाह तव्हांखे इहदिना सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलाए, सिधनि रस्तनि ते अल्लाह तव्हांखे हलाए। ख़ुदा जो कसम मूंखे ॾुख थो थिए यार, मुंहिंजो तव्हां सां को लाणो लेखो न आहे, मुंहिंजी को तव्हां सां ज़्याती दुश्मनियूं कोन्हनि के। मां तव्हांजे नस्लनि खे काथे वॾी मंज़िलनि ते थो पहुचाइणु चाहियां। तव्हां रुगो फितननि में इहे तनक़ीद में पूरा आहे। तोखे जॾहिं ख़बर बि आहे त हिकिड़े चकर यादि अथई तूं मूंखे पर्ची में नंबर लिखी ॾिनो, यादि न त मूंसां ख़ुदा जे वास्ते कॉन्टेक्ट कर। मां चयो मैं ख़ुदा जे वास्ते कॉन्टेक्ट न कंदो, मैं डायरेक्ट निकाह कर। यादि न उन वक़्त में ई तोसां न ॻाल्हायो त हाणे क़ुरान पाक जा फोटो मोकिले थी मूंसां ॻाल्हाए। ख़ुदा जे वास्ते 5 ॿारनि जी मां आहे, कंहिंजी अमानत आहे, तोखे ख़बर आहे। अवल तूं कंहिंजी अमानत बि न हुई, मां तोखे चूंडियो निकाह जे ख़ातिर त मूंखे तोसां निकाह कर। तोखे पंहिंजे हुस्न ते मगरूरी हुई, तोखे पंहिंजे हुस्न ते नाज़ हुयो। जहिड़े टाइम मुंहिंजी पसंदि वारी हुई त उन टाइम तूं मूंखे क़बूल न कयो। जॾहिं हाणे बसरनि जो बाशको थी वई आहे त हाणे चए थी मूंसां ॻाल्हाए। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, मां पंहिंजे यार हैदर करार इब्न अबू तालिब जन जो मुनाफ़िक यार न थींदमि। मुंहिंजे मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन फरमायो आहे, ज़ुबैर कंहिंजी अमानत में ख़यानत न कजांइ। तूं कंहिं मुड़ुस जी ज़ाल कंहिंजी अमानत आहे। मां हाणे बेग़रत काॾो थींदमि जो मां अली जी ॻाल्हि खे नज़रअंदाज़ करे तुंहिंजी ॻाल्हि खे अहमियत ॾींदमि। ख़ुदा जे वास्ते, बच्चनि जे वास्ते मूंखे हाणे छॾे ॾे पंहिंजे हाल ते। मां शादी कयां या न कयां, तुंहिंजे अंदर खे कहिड़ी परवाह आहे? हाणे त तूं 5 ॿारनि जी मां आहे। जहिड़े टाइम तूं मुंहिंजी पसंदि वारी हुई त अल्हम्दुलिल्लाह मां तुंहिंजे लाइ निकाह जी दावा कई। 9 साल मां तुंहिंजे लाइ चौंकी ॾिनी, चौंकीदारी कई, तुंहिंजी हिफ़ाज़त कई, कंहिंजी अखि बि तुंहिंजे मथां बर्दाश्त न कई। हाणे कंहिंजी अमानत आहे त ख़ुदा जे वास्ते इहे क़ुरान जा फोटू मोकिलणु छॾे ॾे, काबतुल्लाह जा फोटू मोकिलणु छॾे ॾे। मां नथो सुञाणियां क़ुरान खे, नथो सुञाणियां काबतुल्लाह खे, मां सुञाणियां त पंहिंजे हैदर करार इब्न अबू तालिब जन जे बयान खे।